जय झूलेलाल। मां चंदा माखीजा असांजे चैनल में तव्हांजो स्वागत थी कयां। अॼु जी हीअ ख़बर बिलासपुर जी आहे। बिलासपुर कश्यप कॉलोनी में सिंधू धाम गुरुद्वारे में सिंधी समाज जो थदड़ी पर्व ॾाढे धूमधाम ऐं हर्षोल्लास सां मल्हायो वियो। हिन पर्व में माताऊं कृष्ण पक्ष जी छठ जे ॾींहुं सिंधी ताम, मिठी कोकी, चेरी कोकी ऐं घणेई नमूने जा ताम ठाहींदियूं आहिनि, जंहिंखे ॿिए ॾींहुं सप्तमीअ ॾींहुं खाइबो आहे। सप्तमीअ ॾींहुं गरम भोजन बिल्कुलु न खाइबो आहे। गुरुद्वारे जी प्रमुख सेविका श्रीमती भारती वाधवानी ॿुधायऊं कि हे त्योहार माताऊं पंहिंजे परिवार जी सुख समृद्धि ऐं ॿारनि जी रक्षा लाइ मल्हाईंदियूं आहिनि। हीअ त्योहार माता सती खे समर्पित आहे। हिन त्योहार खे शीतलता जे रूप में मञियो वेंदो आहे, जंहिंसां ॿार नंढी ऐं वॾी माता सां गॾु ॿिए कई तरह जी बीमारियुनि खां बचियल हूंदा आहिनि। हिन त्योहार में 7 अखियुनि जी पूॼा कई वेंदी आहे। हे त्योहार अविभाजित भारत जे सिंध प्रांत खां असांजा पूर्वज लगातार मल्हाईंदा अचनि था। पूॼा सुबुह जो 9 वॻे खां हिते शुरू थी करे मंझंदि जो 2 वॻे ताईं हली। पूॼा जे हिन कार्यक्रम में नव्या वाधवानी, मंजू नानवानी, वर्षा वाधवानी, दिव्या चेलानी, रूपल चांदवानी, वैजंती लालवानी, शारदा वाधवानी, साधना आहूजा, काजल आडवानी, रश्मि माखीजा, सुनीता तोलानी, रंजीता राजवानी, सरिता कृपलानी, प्रीति चावला, रेखा रावलानी, इन्हनि सभिनि जे अलावा ॿिए बि माताऊं भेनर शामिल हुयूं। हीअ जानकारी असांखे सेवादारी जगदीश जग्यासी ॾिनऊं। बिलासपुर जी हीअ ख़बर फ़िलहाल एसि ताणी। अगरि तव्हांखे हीअ न्यूज़ वणी आहे त सिंधीअ में ख़बरूं ॿुधण जे लाइ सिंधु संगम माचिस मीडिया जा वीडियो लाइक कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो ऐं सिंधियत खे वधायो। जय झूलेलाल।